कुछ अद्भुत जोड़ियूं आहिनि। धन तॾहिं सार्थक आहे जॾहिं धर्म सां गॾु हुजे। विशिष्टता तॾहिं सार्थक आहे जॾहिं पंहिंजे अंदरि शिष्टता बि साण हुजे। सुंदरता तॾहिं सार्थक आहे जॾहिं चरित्र भी शुद्ध हुजे। संपत्ति तॾहिं सार्थक आहे जॾहिं स्वास्थ्य भी सुठो हुजे। देव स्थान गमन अर्थात दरबार में वञण तॾहिं सार्थक आहे जॾहिं हृदय में भाव हुजे। सुठो व्यापार तॾहिं सार्थक आहे जॾहिं व्यवहार भी सुठो हुजे। विद्वता अर्थात ज्ञानी तॾहिं सार्थक आहे जॾहिं उनखे सरलता भी साण हुजेसि। प्रसिद्धि तॾहिं सार्थक आहे जॾहिं मन में निरअहंकारिता अचे। बुद्धिमता तॾहिं सार्थक आहे जॾहिं विवेक भी साण हुजे। परिवार जो हुअण तॾहिं सार्थक आहे जॾहिं उन में प्यार ऐं विश्वास हुजे। इन्हनि जोड़ियुनि खे ॿ दफ़ा वरी ॿुधिजो।